अस्सलाम वालेकुम दोस्तों, किंजा आयो? उम्मीद कयूं ठीक आहियो। हे असांजो रेड जो जंग भॼी पियो आहे, रेड अंदर वाड़ेला देखियो इन जो जंग भॼी पियो आहे। डॉक्टर साम्हूं हिते डॉक्टर ते आंदोसीं, पर हिन जवाब ॾिनो, चई माना ढक घणो आहे, मां ना इलाज कयां थो, हिनखे वरी ॿिए जाइ ते खणी वञो। हाणे छोकिरो अंदरि वियो आहे, मुंहिंजे सेठ जो पुटु, कॾहिं मोटी अचे ॾिसूं था त बाक़ी हे शहर तव्हां चेक कयो। अॼु मां शहर में आयो आहियां, ॾिसो माना हिन डॉक्टर ना इलाज कयो असांजे माधुरी खे, चवे पियो त धक घणो लॻल अथव, उहो हितां जंग भॻल अथव, हितां कोड़ीअ खां। सही आहे, उन ॾींहुं सेठ भॻो हिनखे भॼाए पियो। हाणे हिन ना इलाज कयो आहे, तव्हां दुआ कयोसि अॻिते वरी वॾे अस्पताल ते न्यूज़ था हला करे उते ठीकु थी वञे। ठीकु थियो त वाह वाह, न त इहो सूर गिचीअ में साधार कया। हाणे सेठ जो पुटु मार पवे त अंदरि आहे त ख़बर ई न आहे, मोटे ई नथो। मां हिते रोड ते बोर थियां थो, बाक़ी गाॾी असांजी जंबो इहा बीठी आहे, तव्हां ॾिठी हूंदी। बाक़ी वीडियो खे अॻिते गुज़री ॾियो, तव्हां सभिनी जी महिरबानी थींदी। मौला पाक तव्हांखे सलामत रखे। बाए बाए।